नासिक खानपुर महर में महर कलोड़ा खूनी तकरार जो नेबरो थी वियो आहे। दुरियन ते मजमूई तौर 2 करोड़ 2,75,000 रुपया दंड विधो वियो आहे। तफ़सील मालूम कंदा गुलाम नबी महर खां। जी गुलाम नबी जी पने अकल सां वास्तो रखंदड़ महर कबीले जे पाड़े जंगा महर ऐं कलोड़ा बिरादरी जे विच में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो जेको आहे सरदार अली खान महर जी सरपंच हेठि जेको आहे खानगढ़ जे गौर पैलेस में थियो आहे, जंहिंमें वसो खान महर ऐं काज़िम अली अब्बासी नजब अली जेको आहे कौमारियो खे मुशीर मुक़ररु कयो, जिन झेड़ींदड़ दुरियुनि जे माण्हुनि सां जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद जेको आहे फतवा ॿुधाई आहे, जंहिंमें जेको आहे इमाम बख़्श महर जी धीअ जेका आहे अहमद अली कलोड़े जे पुट सां घरां निकिरी वई हुई, जेका बाद में वापसि थी, जंहिंजो एवज़ो जेको आहे कलोड़ा बिरादरी मथां 25 लख रुपया मुक़ररु कयो वियो। अहिड़े इन झेड़े में महर बिरादरी जे क़तल थियल जो जेको आहे एवज़ो फ़ौती जेको आहे नवीद पुट शकूर अहमद महर, उनजो एवज़ो जेको 25 लख रखियो वियो ऐं शहज़ादो पुटु मलूक महर जो उनजो बि 25 लख मुक़ररु कयो। ऐं इन जहिड़े महर बिरादरी जेके ज़ख़्मी थियल आहिनि पीराणो महर उनजो जेको आहे एवज़ो 75,000 रखियो वियो आहे, जॾहिं ग़ुलाम महर जो जेको आहे एवज़ो 50,000 ऐं अब्दुल गनी महर जो एवज़ो जेको आहे 50,000 मुक़ररु कयो आहे। पहिरियों फ़ैसिलो थियो जंहिंजे फ़ैसिले जेके भञकड़ी करण ते कलोड़ा बिरादरी जे मथां जेको 10 लख रुपया जेको आहे दंड विधो वियो आहे। अहिड़ी तरह कलोड़ा बिरादरी मथां टोटल एवज़ो जेको आहे 86,75,000 दंड विधो वियो आहे। जॾहिं कलोड़ा बिरादरी जा क़तल थियल अब्दुल गफ़ार पुट कादन कलोड़ो जा 25 लख ऐं फ़ौती जेको आहे ग़ुलाम मुर्तज़ा कलोड़े जो जेको एवज़ो जेको आहे 25 लख रुपया दंड जेको आहे महर बिरादरी मथां विधो वियो आहे। अहिड़ी तरह जहिड़े में जेको आहे कलोड़ बिरादरी जा ज़ख़्मी थियल अब्दुल रसूल कलोड़ो जो जेको आहे ज़ख़्मी जो जेको आहे हुनखे 50,000 आहे ऐं ज़ख़्मी जेको शकील कलोड़े जो 50,000 हुनजो बि आहे। ऐं मोहम्मद मलूक कलोड़े जी धीअ जेका ज़ख़्मी थी हुई, हुनजो पेर ख़राबु थियो, उनजो एवज़ो जेको आहे 5 लख रुपया मुक़ररु कयो वियो। जॾहिं इन झेड़ीअ में कलोड़ा बिरादरी जी जेको औरतूं अगवा थियूं, जंहिंमें ज़ाल जेका आहे जावेद कलोड़े जो उनजो जेको 3 लख रुपया जेको आहे दंड रखियो वियो आहे ऐं उनजी ॿी आहे धीअ ग़ुलाम मुर्तज़ा कलोड़े जो जेको आहे 3 लख रुपया जेको आहे रखियो वियो आहे। अहिड़ी तरह कलोड़ बिरादरी जो जेको टोटल आहिनि 1 करोड़ 16 लख रुपया महर बिरादरी मथां दंड जेको आहे मुक़ररु कयो आहे। अहिड़ी तरह जेको मजमूई तौर ॿिन्हिनि धुरनि मथां जेको आहे 2 करोड़ 2,75,000 जेको आहे दंड जेको आहे मुक़ररु कयो वियो आहे। तव्हांखे वाज़े कंदो हलां त इहो जहिड़ो जेको आहे पने अकल सां तालुक़ु रखंदड़ जंगा महर ऐं कलोड़ा बिरादरी विच में पसंदि जे पढ़ण तां ॿिनि सालनि खां हलंदड़ हुयो, जंहिं तकरार ॿिन्ही धुरनि जा 4 ॼणा क़तल थिया ऐं 6 माण्हू जेके आहे ज़ख़्मी थिया हुया ऐं अहिड़ी फतवा मिलण बाद जेके धुरियूं जेके आहिनि खीरखंड थी वियूं आहिनि। जी गुलाम नबी, अवां जी महिरबानी।